जह महफल में इमामुल अंबिया साईं जन जी मदहो सना सहाबा अहल बैत जो तज़किरो अल्लाह अल्लाह जे रसूल जो गालियूं इहा महफल ज़मीन जे तख्ते ते बरकत भरी आहे। ऐं मां ईअं बि चवंदुसि त इन महफल में उहो शरीक थींदो जंहिंजो रब साईं इंतिखाब कंदो। अवाम घणो आहे, इलाइक़ो घणो आहे, ख़बर बि घणी ते हूंदी, पर रब जी मर्ज़ी आहे जंहिं ते रहम वारी नज़र करे, जंहिंजी चूंड करे अॼु उन जो इंतिखाब थियो, उहो अची वियो मैदान ते। जेतिरो जंहिंखे हिसो मिलणो हो उहो मिलंदो, खाली कोई भी न वेंदो। बुजुर्ग लिखियो आहे त कॾहिं कॾहिं निमाज़ माण्हू जी कज़ा थींदी आहे। इहा हिकिड़ी कुदरती शइ आहे, ईअं थी वेंदो आहे। निमाज़ बि कज़ा थींदी आहे, पोइ उनखे ॿीहर पढ़बो आहे। कॾहिं कॾहिं मौक़ा थींदा आहिनि, अलाह खां दुआ आहे त अलाह ताला अहिड़ा मौक़ा नसीब न करे जो माण्हू जी निमाज़ कज़ा थिए। निमाज़ मामूली शइ न आहे। निमाज़ ईअं सम्झो त डायरेक्ट अलाह सां राब्तो आहे। नमाज पोइ बुजुर्गनि लिखियो आहे त पोइ ईअं न चवे त यार मूंखे मजबूरी थी पई तंहिंजे करे मां नमाज़नि ते न अची सघियुसि, मस्जिद में न आयुसि। पोइ ईअं चवे त मूंखां अलाए कहिड़ी ग़लती थी, अलाए कहिड़ो ॾोह थियो जो अलाह पंहिंजे दर ते अचणु मूंखे न ॾिनो, अलाह पसंदि न कयो। इहे त मामला पिया हलनि था। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे, मां ही सभु ॼण त नवां चेहरा थो ॾिसां। केतरी उन्हनि सां हुज कयां, केतिरो उन्हनि सां ॻाल्हायां, मां बि थोरो ॿाहियां थो। पर चूंकि हीअ स्टेज अहिड़ी आहे, सॾु अहिड़ो जंहिंजे लाइ मुंहिंजी जेतिरी हैसियत, जेतिरी ज़िमेदारी कोशिशि कंदुसि उनखे निभाइण जी। जीअं अर्ज़ु कयुमि, हे अल्लाह जी करम नवाज़ी आहे जंहिंसां थींदी उहो महफ़िल में ईंदो। अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो तज़किरो मामूली न आहे। इमामुल अंबिया जे लाइ अल्लाह तबारक व तआला फरमायो त वरफ़अना लक ज़िक्रक, महबूब तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद कयमि, घणो कयमि। केतिरो बुलंद? पोइ ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चओ, थोरो तवजो, मां वॾी ॻाल्हि थो कयां। ॿियनि लफ़्ज़नि में हीअं चओ त जाते रब जी रुबूबियत उते महबूब मुहम्मद करीम जी रिसालत। जाते जाते भी चओ उन्हें जाए, छो त इमामुल अंबिया साईं जन खां बाद में को नबी न आहे। साईं जन साहबा जे आॾो बयान फरमायो, पाण फरमायो त मां ऐं क़यामत, हे ॿ आङुरियूं साईं जन ॾेखारियूं। पाण फरमायो त मां ऐं क़यामत ईअं आहियूं जे ॿ आङुरियूं आहिनि, इन में टी आङुर न फुटंदी। मूंखां क़यामत ताईं विच में को नबी न ईंदो। जेकॾहिं हिन आङुरनि जे विच में का ॿी आङुर फुटंदी त डॉक्टर उनखे कटाए छॾींदा, चवंदा भाई फुज़ूल बेज़ेबी आहे, सूंहं खे विञाए। अल्लाह जे रसूल फरमायो त मां क़यामत ईअं हूं, मूंखां पोइ वरी क़यामत ताईं को नओं नबी न ईंदो। तॾहिं ईअं चवंदा आहिनि त हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे वक़्त जा नबी, उलुल अज़म नबी हुया। पंहिंजे वक़्त में हज़रत मूसा अलैहिस्सलाम उलुल अज़म नबी रसूल हुया। जेस ताईं हुया तेस ताईं उन्हनि जी शरीयत हुई। जॾहिं वया त उहो तौरेत बि माण्हुनि मटाइण शुरू करे छॾियो, इंजील बि मटिजी वियो। इमामुल अंबिया साईं जन बाद में आया हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां। साईं जन खां पोइ क़यामत ताईं नबी अचणो कोन्हे, तंहिंजे करे जेको किताब शरीयत मिली इहा क़यामत ताईं हलणी आहे। ऐं इमामुल अंबिया साईं जन जी उमिरि मुबारक 63 साल। 63 साल खां पोइ क़यामत ताईं एॾो फ़ासिलो इहो तय कीअं थींदो, दीन एसि ताईं कीअं रहंदो, उन जे लाइ अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमायो त इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। क़ुरान खे नाज़िल भी मां अल्लाह कयो आहे, इन जी हिफ़ाज़त मां कंदुसि। तॾहिं त अल्लाह ताला क़ुरान में चैलेंज बि कई त भल तव्हां दुनिया में जंहिंखे बि कंहिं फ़लासफ़र खे, कंहिं वॾे ॼाण खे आणियो, क़ुरान जे हिकिड़े नंढड़ी सूरत जहिड़ी त कहिड़ो ठाहे सघे। फरमाई त कोई न ठाहे सघे, कोई न ठाहे सघे। क़यामत ताईं इहो बि हक़ानियत जो दलील आहे। मां पुराणे वक़्त में मुंहिंजी शुरूआत नात जे हवाले सां 68 69
68 69 70 70 ते लौड ते पहिरियों दफ़ो मां शेर गायो आहे बाक़ी शुरूआत 68 69 70 1970 में पहिरियों दफ़ो मां हिन अवां जे इलाइक़े में हज़रत साईं सैयद अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह साईं दो मूंखे यादि आहे त हिन हितो ईअं वकड़ खोकड़ा घरड़ा हूंदा पोइ कंहिंजा घर हिते बि अचण वञण थींदो बहरहाल हितां मुंहिंजो घणो मोटरसाइकिल ते अचण वञण थींदो पर हिननि चेहरनि सां मुलाक़ात न हुई उहे ज़माने घणे खां पोइ अलाह ताला अॼु मिलायो आहे ऐं मां सम्झां थो त इंशा अल्लाहुल अज़ीज़ दीनी ताल्लुक़ अहिड़ो असां में पुख़्तो आहे जो ॿियूं रिश्तेदारियूं ख़तम थी सघनि थियूं दीनी ताल्लुक़ ख़तम न थी तॾहिं त अलाह जे क़ुर में चयो त मोमिन पाण में भाइर आहे हा न क़ौम कहिड़ी बि ईमान अहिड़ी शइ जो फेराए करे जे भाव बढ़ाए छॾियईंसि कलमो अहिड़ी शइ आहे बहरहाल इमामुल अंबिया जे लाइ मां अव्हां खे ॿुधायुमि तॾहिं त अलाह तबारक व तआला फरमायो त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन ओड़े फरमाई त अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ जेको रब आहे आलमीन हिते फरमाई त वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन जेस ताईं बि आलम हो खुदा वारी रुबूबियत जी दसम इमामुल अंबिया जी रिसालत ताईं साईं जन जी नबूवत का भी ज़मीन दुनिया आखिरत कुछ भी बचल कोन जाते रब जी रुबूबियत उते मुस्तफा जी नबूवत रिसालत इहो आहे इमामुल अंबिया साईं जो शान ॿियो साईं जन जो नालो मुबारक अम्मा आमना साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफा मुंहिंजे पेट में आया अबा इहा ॻाल्हि मञणी पवंदी त इमामुल अंबिया साईं जन जे अब्बे जो नालो हज़रत अब्दुल्ला साईं जन जे ॾाॾे जो नालो हज़रत अब्दुल मुतलब साईं जन अञा पंहिंजे अमड़ जे पेट ॾे मुंतकिल थिया अबो दुनिया मां लाॾाणो करे वियो हज़रत अब्दुल्ला उहो अलाह खे प्यारो थी वियो अम्मा यतीम बचे खे ॼणियो जंहिं ते अल्लाह ताला नबूवत जो ख़तम नबूवत जो ताज रखियो उहो इमामुल अंबिया जी ज़ात अथसि अम्मा आमना साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफा मुंहिंजे पेट में आया त ॿियनि औरतुनि खे जीअं तकलीफ़ थींदी आहे मूंखे तकलीफ़ न थींदी अम्मा साईं फरमाए थी त बकरियूं हुयूं असांखे बकरियूं हुयूं ईअं जबलू अलाह ख़ुदा थो कयां त अल्लाह ताला सभिनी खे ओॾो जी ज़ियारत कराए अञा उहो घर महफ़ूज़ आहे जाॾे निस्बत आहे त इमामुल अंबिया हिन घर में ॼाया अञा उहो घर महफ़ूज़ आहे सफ़ा मरवे इन खां पधर जेको आहे सफ़ा खां ॿाहिरों पधर इन पधर जे आख़िरी छेड़े ते रोड जे वट ते उहो घर आहे जंहिंजी निस्बत आहे त इमामुल अंबिया साईं जन इन घर में ॼाया हेॾो वॾो जबल आहे अबू कुबैस नालो अथसि हेॾे परते वरी पोइ माना मरवो आहे हे सफ़ा होॾे मरवो हे जबल कुबैस साईं जन जो घर मुबारक हीअं अम्मा आमना साईं फरमाए थी त बकरियूं तंग कंदियूं मां हलंदी हुयमि बकरियुनि सां त तंग कंदियूं ॾाढो पर जॾहिं इमामुल अंबिया मुंहिंजे बतन अतहर में आया त बकरियुनि में अदब करणु शुरू करे ॾिनो मां हैरान थींदी हुयसि जे बकरियूं मां हलां त बकरियूं मुंहिंजे पोयों मूंखां अॻु में न हलनि जे मां बीहां त बकरियूं बीह रहनि माना तंग करणु छॾे ॾिनो मां पाण परेशान थींदी हुयमि त छा मां जराए अञा ईअं बि थींदो त अम्मा साईं फरमाए थी त पोइ कॾहिं कॾहिं मां जो ॾिसां त जबल जूं पथरियूं उन्हनि ते पेर रखां त उहे अॻु में त तेज़ लॻंदियूं पेरनि खे अॼु बि जेकॾहिं को माण्हू कंहिं जाबलू इलाइक़े में हुजे ऐं पहिरें उघाड़ो हुजे त उन खां पुछिजो त पथरी केॾी ख़तरनाक आहे अम्मा साईं फरमाए थी त कॾहिं कॾहिं ईअं उहे पथरियूं तंग कंदियूं पर जॾहिं मुस्तफा मुंहिंजे पेट में आया त हाणे मां पथरियुनि ते जो पेर रखां पई त मां चई नरम छो थियो आहे वरी ॼाणी वाणी पेर पे रखां त ॾिसां पई त वाक़ई उहे नरम थी वञनि पोइ अम्मा साईं फरमाए थी त मां ॼाणी वाणी कंडनि ते बि पेर रखंदुमि त कंडा बि मुंहिंजे पेरनि ॾाढो नरम थी पवंदा ऐं अम्मा साईं ॿी वॾी ॻाल्हि फरमाई अम्मा साईं फरमाए थी जॾहिं मुस्तफा मुंहिंजे बतन अतहर में आया त मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू जा हुबकार पिया अचनि हा ख़ुशबू कॾहिं मूंखे पंहिंजे सहेलियुनि बि चयो आमना तुंहिंजो त जवानीअ में मुड़ुसु फौत थी वियो आमना तूं ख़्यालु नथी करे ख़ुशबू थी लाहे अम्मा साईं फरमाए थी त मूंखे कॾहिं कॾहिं ॾुख बि थींदो मां छा कयां पोइ मां कॾहिं ईअं बि थियो जो मूंखे पंहिंजे सहुरे अब्दुल मुतलब उन बि चयो त अम्मा मूंखे त एतिरियूं ख़बरूं थियूं पवनि पाड़े में त तूं ख़ुशबू थी लाइ मुंहिंजो पुटु फौत थी वियो तूं उनजी नई नौजवान घर वारी तूं बेवह थी वई पोइ बि तूं पोइ तॾहिं मां पंहिंजे बाबे खे सहुरे खे रोई करे चयुमि त बाबा मां अॼु ॾींहं ते ख़ुशबू न लाथी आहे मुंहिंजे महसूसु ईअं थो थिए जेको मुंहिंजे पेट में बचो आहे इहो अलाह ताला उन जी का बरकत कई आहे जो मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू जा उपकार था ॾियनि
अमा साईं फरमाए थी त पोइ मूंखे मां ई हलां पई कुझु हाणे साईं जन जे पेट में वाद हलां पई त मूंखे आवाज़ ॿुधण में ईंदा जंहिंखे असां चवंदा आहियूं ग़ैबी आवाज़ विच में मां इहा बि ॻाल्हि कयां त अलाए मूंखे ख़बर न आहे त अलाए मानी बि तव्हां खाधी आहे अलाए न खाधी आहे अलाए ॻाल्हाइणो केतिरो आहे अलाए चवणो केतिरो आहे हा हा हलो ॻाल्हियूं अहिड़ियूं थियूं थियनि जो हिते सभु कुझु क़ुर्बान हिते सभु कुझु क़ुर्बान अमा साईं फरमाए थी त जीअं जीअं वाद थी मां हीअं हलंदी हुअसि त ओचिती आवाज़ ईंदो कॾहिं कॾहिं माण्हू खे ईअं आवाज़ चवंदा आहियूं त ग़ैबात जो आवाज़ आहे ग़ैबी आवाज़ असां ईअं चवंदा आहियूं अबा ग़ैबी आवाज़ पोइ चवंदा आहियूं जिन कंहिं जिन जो आवाज़ हूंदो अमा साईं फरमाए थी ईअं आवाज़ ईंदो आवाज़ छा हूंदो आवाज़ ईंदो त बुशरा लकी या आमिना आमिना तोखे मुबारक हुजे आमिना तुंहिंजे पेट में जेको बचो आहे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन अॻे न पोयनि जो सरदार थी मां हीअं ॾिसंदी हुयमि त आवाज़ काॾों आयो ओड़े निहारींदी हुयमि त आवाज़ ॾींदड़ो नज़रंदो कोन हो महसूसु थींदो त ॼण वणनि जे पननि मां आवाज़ थो अचे या पथरनि मां आवाज़ थो अचे आमिना तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट में जेको बचो आहे सय्यदुल अव्वलीन वल आखिरीन पोइ ॿिया आवाज़ ईंदा त फ़इज़ा वलित फसमी है मुहम्मद जॾहिं इन बच्चे खे ॼणे त इन जो नालो मुहम्मद रखंदा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद इमामुल अंबिया साईं जन जो ज़ाती नालो मुबारक आहे अवा हिकिड़ो मुहम्मद ॿियो अहमद फरशते मुहम्मद अरशते अहमद ये साईं जन जा ॿ इस्म मुबारक ज़ाती आहिनि बाक़ी ॿिया सिफ़ाती नाला आहिनि जीअं अल्लाह तबारक व तआला जो ज़ाती नालो अल्लाह ॿिया जेके बि कंदो त पोइ उहे सभु सिफ़ाती थींदा आहिनि है न ईअं इमाम लंबिया साईं जन मुहम्मद जी माना छा आहे मुहम्मद जी माना चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद जे लफ़्ज़ जी माना आहे सारायल तारीफ़ कयल एड़ो नालो जंहिंजी वध में वध तारीफ़ कई वञे उहो मुहम्मद आहे चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुहम्मद माना तारीफ़ कयल भला तारीफ़ कयल तॾहिं त फरमाई त वरफ़अना लक ज़िक्रक तुंहिंजे ज़िक्र खे बुलंद करे छॾियमि ठाहिण वारा ॻाइण वारा सोचण वारा लिखण वारा पढ़ण वारा सभु खुटंदा पर जंहिं हस्तीअ जी ॻाल्हि सोची ठाही ॻाई लिखी वञे त उनजो शानो खुटणो ई कोन्हे छो त अलाह जो शान खुटंदो कोन त महबूबन करीमन खे उहो ई ॿुधाए छॾियईं न वरफ़अना लक ज़िक्र जिते मुंहिंजी रुबूबियत उते तुंहिंजी नुबूअत उते तुंहिंजी रिसालत उहा अलाह जी खुटणी कोन्हे त रसूल जी खुटणी कोन्हे हिकु ॻाल्हि ॿी इमामुल अंबिया साईं जन जे आॾू हज़रत हसन साहबा में काफ़ी साहबी शाइर हुया अॻे मेरे मां हज़रत साईं मौलाना अब्दुल वहाब मुफ्ती अब्दुल वहाब चाचड़ साहब रोड़ी वारा उन्हनि सां कचहरी में पोइ साईं जन खां मां पुछा कई पोइ साईं जन चयो मुंहिंजे नाले में खोड़ सारा आहिनि पर तक़रीबन 300 साहबनि खां वधीक साहब आहिनि जिन रसूलुल्लाह जे शान में मदह कई आहे शाइर आहे जिन मुस्तफ़ा जे शान में शेर अचा उन्हनि में मशहूर हिकिड़ो शाइर आहे हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु हज़रत हसान खे मुस्तफ़ा फरमायो त आजिब अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हसान अॼु त मुंहिंजे तरफ़ां तूं काफ़रनि खे सुर में शेर में जवाब ॾे मुंहिंजे तरफ़ां कॾहिं कॾहिं कंहिंखे नायब चइबो आहे वज़ीर आज़म साहब न पहुची सघियो उन पंहिंजो वफ़द मोकिलियो आहे हा वाह पंहिंजो नायब करे मोकिलियो अथई को वॾो ऑफिसर न पहुची सघियो पंहिंजो अबा नुमाइंदो मोकिलियो अथई हज़रत हसान खे फरमायूं त अॼु मां मुहम्मद करीम जो नुमाइंदो थी करे तूं मुंहिंजे तरफ़ां काफ़रनि खे जवाब ॾे हज़रत हसान एॾे मक़ाम वारो ॿी रिवायत में ईअं बचे थो त हज़रत हसान साईं जे लाइ साईं जन चादर मुबारक पंहिंजी उहा लाहे करे पथारी त हसान इन ते वेही मां मुहम्मद करीमी जी साराह ॻाए साराह कर शेर में मशहूर शेर त वॾो आहे पर हिकिड़ो शेर जा ॿ टे बंद आहिनि कहिड़ा हज़रत हसान मुस्तफ़ा जे आॾो मुस्तफ़ा जे मिंबर ते साईं जन जे मौजूदगी में साईं जन ॾे निहारे करे चए थो वाहसन मिन कलम तरक़त आईनी व अजमल मिन कलम तल दिन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ महबूबा तूं अल्लाह तोखे अहिड़ो हसीन अहिड़ो जमील ज़मीन जे तख़्ते ते कंहिं अखि न ॾिठो कंहिं माउ न ॼणियो ज़मीन ते कंहिं ॼणियो ई कोन कंहिं अखि ॾिठो ई कोन्हे पोइ ॿिया बंद जा उन जा लफ़्ज़ छा खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन अल्लाह तोखे हर नुक्स खां खिलकत में हर नुक्स खां पाको करे पैदा कयो आहे तोखे ईअं ठाहियो अथई कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ महबूबा तोखे अल्लाह ईअं ठाहियो ईअं पैदा कयो आहे ॼणो त जीअं तूं दिलि घुरियो पई ॼणो त जीअं तूं अल्लाह खे चवे पियो त मूंखे हीअं ठाहे अल्लाह तोखे हूअं ई ठाहे छॾियो आहे
ॿी रिवायत में ईअं बि ईंदो आहे त हज़रत हसन साईं मौलाना नईमुल्ला कोट सब्ज़ल वारा अल्लाह ताला संदन उमिर इज़त में बरकत फरमाए उन जी मां तकरीर ॿुधी साईं जन फरमाइनि पिया त हज़रत हसन मुस्तफ़ा जे मिंबर ते बीह करे मुस्तफ़ा जी तारीफ़ पियो करे साईं जन मुरकनि पिया साहब अर्ज़ कयो साईं तव्हांखे ख़ुशी थी थिए पाण फरमाए मां ॾिसां थो त हसन त चवे थो पर उन जे पुठीअ ते जिब्रील ठापी थो ॾे त अञा वधीक साईं जो शान बयानु कर इहो शान खुटणो कोन्हे पर अफ़सोस सद अफ़सोस असां नाले मात्र मुसलमान त थी पियासीं पर पोइ बि शुक्र था कयूं वक़्तु उहो हुयो जो इमाम अल-अंबिया साईं जन बनफ़्से नफ़ीस पाण मके पाक जे ओयो सफ़ा जो जबल अलाह हुंदो आहे अल्लाह ताला सभिनी खे ज़ियारत नसीब फरमाए नंढड़ो जबल आहे उन जे मथो चोटीअ ते बीह करे मके वारनि खे सॾु कयूं जीअं असां हिते चवंदा आहियूं लौड खे खड़काए त ही ऐलान ज़रूर ॿुधंदा है ना अग में कुछ वक्त असां नंढड़ा हुआसीं त दोहलत खणी ऐलान कराईंदा है ना साईं कमिश्नर साहब भी मां सम्झां थो ईअं ऐलान कराईंदा बा पढ़ो ॾियो त फलाणे ॾींहुं मीटिंग थींदी सभी माण्हू इकट्ठा थिया ईअं थींदो दोहलत रोक ॾेई करे हाल अॼु विच बाज़ार में जो दोहलत धम धम हर को माण्हू चवंदा बा हीअं थियो आहे मसइलो हीअं थियो आहे हीअं साहब जो हुकुम इहा ईअं अॼु उहे दोहलनि वारा मसइला विया अॼु वरी खड़को लौड ते हीअ ऐलान ज़रूर ॿुधंदा अब फलाणे टाइम ते हीअ कमु थींदो हीअं थींदो ईअं त साईं जन जे वक़्त में भी मके पाक में ऐलान कयो वेंदो हो जंहिंखे कंहिं ज़रूरत पवंदी हुई इन सफ़ा जबल ते बीह करे मके जो हेठों शहर हुयो सॾु कंदा हुआ पोइ माण्हू सभु गॾु थींदा त अलाए छाजो ऐलान थो थिए फलाणो माण्हू अॼु मथे सॾे थो बीठो पोइ सभु गॾु थींदा पोइ उहो ॿुधाईंदो त हीउ मामिलो मशवरा वग़ैरह ईअं थींदा अॼु इमाम अल-अंबिया साईं जन इन सफ़ा जबल ते बीह पंहिंजे मिटनि माइटनि खे सॾु कयो थोरो तवजो कयो सॾु कयूं सभई मके जा माण्हू अची पीछा त जो मोहम्मद अमीन थो सॾे तॾहिं साईं जन मथे बीठा अब ख़ैर त आहे मोहम्मद अमीन तव्हां त अॼु सॼो ख़ैर त आहे तॾहिं इमाम अल-अंबिया साईं जन इन्हनि ॾे निहारियो होॾे निहारियो हेॾे निहारियो ॿिए पासे निहारे करे थोरो तवजो कयो त ॾिसां साईं जन फरमायो त फलबिस्तु फीकुम उमरम मिन क़ब्ल हल वजदतुमूनी सादिकन औ कादिबा अॼु खां अॻु में मां तव्हां में 40 साल उमिरि गुज़ारी आहे हिन तव्हां जे मके शहर में इन 40 सालनि में मूंखे तव्हां सचो ॾिठो आहे या कॾहिं कूड़ ॻाल्हाईंदे बि ॾिठो अथव कॾहिं पंहिंजी ज़िंदगी साईं पेश था करनि इहा ॿिए कंहिं में ज़रूरत कोन्हे जो पंहिंजी ज़िंदगी पेश करे त मुंहिंजी ज़िंदगी कीअं आहे न कंहिंखे ताक़त बि कोन्हे करे बि न सघंदा हे इमाम अल-अंबिया जी ज़ाती पाण फरमायो त मां तव्हां में वॾो अरसो ज़िंदगीअ जो गुज़ारियो अथमि 40 साल मामूली न आहिनि नंढड़े खां वठी वॾे 40 सालनि ते तव्हां में रहियो आहियां अॼु ॾींहं ते मूंखे तव्हां हर नमूने सां ॾिठो आहे हल वजदतुमूनी सादिकन औ कादिबा मूंखे सचो ॾिठो अथव या कूड़ो इहो जो सुवाल थियो त हो हिकु ॿिए ॾींहुं पिया निहारनि त मोहम्मद अमीन खे छा थियो आहे छा मामिलो आहे चयूंसि त साईं छा ॻाल्हि आहे कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे इन ॻाल्हि चवण ते मजबूर थी करे साईं जन फरमायो मां तव्हां खां पुछां थो हुननि चयो त जर्रबनाक मिरारा मा वजदना फीक इल्ला सिदका साईं तूं त चए थो त मूंखे सचो ॾिठो अथव या कूड़ ॻाल्हाईंदे ॾिठो अथव असां त कई दफ़ा तव्हांखे आज़मायोसीं आज़माइश भी तहांजी लदी से पर मा वजदना फीक इल्ला सिदका सच को सवाइ तहां में कुछ भी कोने तहां सच्चा गाल तहांखे करे माण्हू करे करे आज़माईंदो आहे आज़माइश को ख़बर न पवंदी आहे न करे करे माण्हू आज़माइश वठंदो आहे त यार वाह वाह उनखे आज़माइश तॾहिं थींदी आहे जॾहिं अॻे खे ख़बर न हुजे अॻे खे ख़बर हुजे त मूंखे आज़माए थो हो जो चए सदा मूंखे ॾाढी मजबूरी आहे मुंहिंजा ॿार अस्पताल में पिया न अॼु त मूंखे $1 रुपयो ॾेई हो वरी हेॾे हेॾे ॾिसे पर जे ख़बर हुजेसि त मूंसां मिड़ई आज़माए थो कंहिं ॾसियोसि त ईंदी तोड़े आज़माइण जे लाइ त हो चओ हा खोड़ लख ॿ लख थो ॾियां त हुनजी दिलि ख़ुशि थी पवंदी आज़माइश न थींदी आज़माइश तॾहिं थींदी जॾहिं अॻे खे ख़बर न हुजे त ॾिसूं वक़्त ते कमु अचे थो किन हुननि चयो त कई दफ़ा तव्हांखे असां आज़मायोसीं पर मां वजदना फीक इल्ला सिदका सच खां सवाइ तव्हां में कुझु कोन्हे ॻाल्हि कयो तॾहिं इमाम अल-अंबिया फरमायो त मां मथे आहियां तव्हां हेठि आहियो परियों पासो तव्हां नथा ॾिसो परे पासे तव्हां नथा ॾिसो मां जो तव्हांखे चवां त मां ॾिसां थो त परियों हिकिड़ो दुश्मन जो लश्कर तव्हां ते हमिलो कंदो पोइ मुंहिंजी ॻाल्हि खे छा चवंदो हुननि चयोसीं तूं जेकॾहिं ईअं चवंदे त इहो बि असां सचो सम्झंदासीं पाण फरमायो त मूंखे इहा ॻाल्हि करणी न आहे जे एॾो मूंखे सचो सम्झो था त क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह चओ त ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह खां सवाइ कोई इलाह कोन्हे मां अल्लाह जो रसूल आहियां ईअं चई ॾियो उते हिकु ॿिए ॾे पिया ॾिसनि त हली हिनखे छा थी ही त ॿिया असां त भलो पिया सम्झूं पर हिनखे अॼु अलाए छा थी वियो ही छा थो ॻाल्हियूं करे छो त हू सम्झनि पिया त ला इलाह जी माना छा आहे ला इलाह जी माना हू सम्झनि पिया मूंखे नंढा हुआसीं पढ़ंदा हुआसीं मदरसे में बिरोही बि हुया हुते मदरसे में पढ़ंदा संगत में पोइ हिकिड़े बिरोही मूंखे चयो त इन बिरोहीअ खे ॿिए खे हे लफ़्ज़ चओ
हुन बिरो के जा लफ़्ज़ चया मां भी ग़लती कयमि न पुछो मां इन जी माना छा आहे मां भी खणी हुनखे चयो मां बा हुनखे चयो मूं विहण जे लाइ तयार मां परेशान थियुमि हुनखे चयुमि भैया ख़ुदा तोखे हिदायत करे तो अलाए कहिड़ो लफ़्ज़ मूंखे ॾसियो जो हाणे त मारनि था मां बहरहाल पाण मारियूं त मूंखे कोन सिधो उस्ताद खे दाह ॾिनऊं त साईं इमदादुल्लाह असांखे गारियूं थो ॾे असां इन्हनि ॿारनि खे थोरो बच करायो चवंदा इमदादुल्लाह असांखे गारियूं थो ॾे तॾहिं उस्ताद चयो सॾु कयो उस्ताद ॿिए छोकिरे खे वरी सॾु कयो त इनखे लकुण बि खणी आ मां जो ॾिठमि लकुण बि मां चयो अॼु बचाव कोन्हे हुनखे चयुमि अलाह तोखे हिदायत करे अलाए छा चयो थी हुन वरी हिकिड़ो अखर मटायो चई त जेकॾहिं उस्ताद पुछे त चइजा मां हीअं चयो आहे उहो हुन सां वेझो सिजो अखर हो वेझो सिजो ऐं वेझो चई तूं ईअं चइजां त मां हीअं चयो आहे हुन मूंखे ॾसे वरितो मां चयो वरी अलाए इन जी माना कहिड़ी आहे वरी इन त वरी हिकु जो ॿियो थिए मसइलो चवंदा न तूं ईअं हलो उस्ताद मूंखां पुछो त तूं हिननि खे गारियूं छो ॾिनियूं आहिनि मां चयो साईं मां त गार कोन ॾिनी अथमि चयो हे चवनि था त गारियूं मां चयो साईं मां गार कोन ॾिनी आहे त हुननि चयो साईं ॾिनी अथई त उस्ताद पुछियो तूं छा चयो आहे छा चयो अथई हुननि चयो साईं गार ॾिनी अथई हू ॾसनि न पिया त गार कहिड़ी आहे मूंखां पुछे तूं छा चयो मां चयो मूंखे हे बिरो ई लफ़्ज़ हुया मां हीअं चयो पोइ जेको हुन मूंखे पोइ ॾसियो मां त हीअं चयो उहो लफ़्ज़ मिड़े थोरो वेझो हो हुनजे मां त हीअं चयो त उस्ताद हुननि खे चोड़े इहा ॿिए खे बिरो ई खे सॾु कई अड़े हे जेके चए थो इन जी माना छा आहे हुनजो त इहा माना त सही आहे इन में त का गार कोन्हे का उस्ताद हुननि खे चोड़े तव्हां छो था चओ त गार ॾिनी अथई माना कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे मसइलो हिक जी ॿीअ जी टीह जी ईअं बि थी वेंदो आहे मसइलो पर मसइलो इहो आहे त असां कलमो त सभिनी मुस्तफ़ा ते पढ़ियोसीं अब असां सभिनी जो महबूब मोहम्मद करीम नबी रसूल केरु आहे मोहम्मद करीम आहे असां सभिनी जो अल्लाह हिकु असां सभिनी जो नबी मोहम्मद करीम असां सभिनी जो किताब क़ुरान मजीद असां सभिनी जो क़िबलो हिकिड़ो बैतुल्ला पोइ इख़्तिलाफ़ छा जा इख़्तिलाफ़ छो कलमे पढ़ंदड़नि में इख़्तिलाफ़ छा मसइलो आहे कहिड़ी शइ आहे जेके असांखे हिक ॿिए खां परे थी करे हीअ असांजी वहाबी जी मस्जिद आहे इन में नमाज़ न पढ़जां हीअ बरेलवी जी मस्जिद आहे हिन में नमाज़ न पढ़जां नमाज़ जो मुंहुं मस्जिद जो मेहराब बि बैतुल्ला ॾे जंहिंजे लाइ माण्हू तड़पे थो त ज़ियारत कयां उन मस्जिद जो बि मेहराब ॿोॾे हुनजे मस्जिद जो मेहराब ॿोॾे जेकॾहिं मूंखे पटको ॿधल आहे त पुछ बिरेलवी हज़रात खां त वाह इमदादुल्लाह पटको छो ॿधो आहे छो ॿधो थी इमदादुल्लाह पटको रसूल जी सुन्नत आहे ॾाढ़ी छो रखी थी रसूल जी सुन्नत आहे ॾंदड़ छो थो करे रसूल जी सुन्नत आहे भाई इहे सभु इमदादुल्लाह वरी जे बिरेलवी हज़रात खां पुछ त तूं पटको छो ॿधो आहे रसूल जी सुन्नत आहे ॾाढ़ी छो रखी थी रसूल जी सुन्नत आहे भाई तूं साईं ॾंदड़ छो कई रसूल जी सुन्नत आहे बाक़ी इख़्तिलाफ़ कहिड़ी शइ आहे उहा कहिड़ी शइ आहे पोइ मां ईअं दोस्तनि खे चवंदो आहे त सवलो कमु आहे उहो इहो कमु आहे त तव्हां ई असांजी दीन सां वाबिस्तगी घटि आहे क़ुरान पाक सां तव्हां ई असांजो तालुक़ु घटि आहे जेकॾहिं क़ुरान पाक सां तालुक़ु थिए त असांखे को भुलाए न सघंदो पोइ पाण ॿिए आसिरे ते थींदासीं त भले उहो कुल पढ़ी दुआ ॾींदो त अबो छुटी वेंदो क़बर में असां आसिरे इन में वियासीं हलिया पंहिंजो पाण फ़िक्र न कयोसीं त क़ुरान पाक खे असां बि ॾिसूं ऐं सम्झूं इन पासे ॾे तवजो न वियो वरन त तव्हां क़ुरान पाक जो हिकिड़ो सुफ़ो हर रोज़ तर्जुमे सां पढ़ो तर्जुमो देवबंदीअ जो हुजे तर्जुमो बिरेलवीअ जो हुजे मां सम्झां थो त अलाह को दुआ बि घुरो त भई इख़्तिलाफ़ थी विया आहिनि तूं सिधी राह ॾस त मां सम्झां थो अलाह पंहिंजे बाननि खे बेराहो न कंदो अलाह न छॾींदो पर जेकॾहिं मां ईअं चवंदुमि त बसि मां ई सही आहियां हे मिड़े ईअं कूड़ थी मिड़े इहो कूड़ थी त पोइ शैतान जो दुश्मन अहिड़ो आहे अहिड़ो ख़तरनाक दुश्मन आहे जो हज़रत आदम खे जन्नत में न बीहणो ॾिनई अहिड़ो ख़तरनाक जो हज़रत पीरान पीर खे चए पियो त मां अलाह ऐं फ़र्ज़ माफ़ कया मां पीरान पीर चयो जे फ़र्ज़ माफ़ थियनि त नबीअ तो माफ़ थियनि मूं तो छो मूं तो दूओ थियो दूओ थियण खां बाद में चईंदा अॼु तोखे इल्म बचायो न त तो जहिड़ा 70 सूफ़ी गुमराह थो कयूं अचां पीरान पीर रहमतुल्लाह अलैह चयो त मूंसां त अलाह जी रहमत शामिल आहे चयोमांसि बदबख़्त जे इल्म बचाए हा त तूं वधीक सभिनी खां आलिम आहीं मूंखे अलाह बचायो आहे हो जाठो निकिरी वियो पीरान पीर खां त वरी ॿियो हणी छॾियईं त वॾाई करे त मां वॾो आलिम आहियां वॾो बुज़ुर्ग कीअं बची वियो शैतान जे चकर खां त इन पासे ॾों कमु पियो लाहे इहा त हुई इन्हनि बुज़ुर्गनि सां तव्हां ई असां सां शैतान छो रिआयत कंदो उहो त चवंदो त पट पेर हिननि जा छा यादि कंदा पोइ असांजा मसइला इहे ख़राबु था थियनि भला हाणे मां इंसाफ़ वारी नज़र तव्हां खां पुछां थो हिकिड़े माण्हूअ ज़मीन जे तख़्ते ते परावा बना बि सोरिया पराई ॿार बि चोरी कई पराए मच्छीअ जो तलाब बि भॻई मच्छी बि चोराई राति जो मेंह बि चोराई हल मरण खां पोइ जो मौलवी साहब छड़ो क़ुरान बख़्शे उन्हीअ खे ऐं 1000 रुपयो मौलवी साहब पंहिंजे खीसे में रखे त छड़ो मौलवीअ जे चवण करे अलाह छॾे ॾिनसि हो जंहिंजी बनी खणी वियो जंहिंजे मेंह चोराए वियो जंहिंजी ॿार पटे वियो बसि उहो ईअं छड़ो थी वियो जो मौलवीअ जो अलाह खे चयो त हिनखे माफ़ करे थी वेंदो
ईअं न हे जुदारी ॻाल्हि आहे त तव्हां मौलवीअ खे सुठो खाधो नथा ॾियो त अटकल हुन में करे छॾी त हलो बाबा तव्हांजो वञो त वारो कर बाबा हुनखे तकलीफ़ अथव देसी मुर्गी खारायो मखण खारायो माखी खारायो त पोइ बचंदव न त अड़े बाबा हे ओगराई हे खाईंदो देसी मौलवी मुर्गी खाईंदो अबो क़बर में ओगराई ॾींदो त छुटी में न थींदो न थींदो उहो पंहिंजो हिसाब किताब ॾींदो तंहिंजे करे इहे सभई ॻाल्हियूं अॻे मां कुराड़ो मूंखां वधीक कुराड़ो को नज़र ई कोन थो शायदि वरी ॿिया मूं ते ॻाल्हि ईंदी हलो मूंखां वधीक कुराड़ो कोन्हे अलाह तव्हांखे ज़िंदगीअ में बरकत फरमाए अलाह तव्हांजी जवानी खे यानी सालिम रखे अॻे वक़्त में मोड़ में मूंखे यादि आहे असां नंढा हुआसीं त पोइ जेकॾहिं को माण्हू ईंदो हो निकाह पढ़ाइण जे लाइ मौलवीअ खे वठी ईंदा हुआसीं पोइ मौलवी साहिबु निकाह पढ़ाईंदो पोइ घोट खे अॻे विहारींदा पढ़ाईंदोसि बिस्मिल्लाह रहमान रहीम घोट बि कंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम वरी पोइ हुनखे चवंदो आमनतु बिल्लाह व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुली ईअं करे मौलवी साहिबु कंधु हेठि कंदो इहो तव्हां अहिड़ो मंज़र ॾिठो अलाए कोन हा वंज हणंदा हा न हा हिनखे वंज चवंदा इहो छो हणंदा वंज हा साईं हाणे इहो वंज मौलवी हणी करे चुप कयो कंधु हेठि कयो बा पढ़े नथो पोइ ॿिया चवंदा बा मौलवी साहिब खे पेट्रोल ॾियो जेसि ताईं खीसे में मौलवीअ खे पेट्रोल पाए पोइ शुरू थी वेंदो पर जेकॾहिं तव्हांखे ख़बर हुजे त निकाह सां हिन जो वास्तो कोन्हे इहा दुआ सुनत हिकिड़ो दुआ आहे मुस्तफ़ा सुठी शइ आहे सुनत आहे इहो पढ़णु निकाह थी वेंदो त माईअ चयो त मां मुड़ुसु करे क़बूल कयो मुड़ुस चयो मां ज़ाल करे क़बूल कई ॿिनि शाहिदनि जे रूबरू निकाह थी वियो हाणे हे दुआ आहे बरकत भरी आहे जेकॾहिं घुरे मौलवी त ठीकु आहे न घुरे तॾहिं निकाह थी वियो निकाह थी वियो पर जे इहा तव्हांखे ख़बर हुजे हर भरू 50,000 छो ॾियो मोला खे चवंदो पढ़े त पढ़ो न त असांजो निकाह त उहो थी वियो हा न इहो तॾहिं भुलंदासीं जॾहिं असांखे पाण खे ख़बर न हूंदी क़ुर पाक खे पाण न ॾिसंदासीं पाण न पढ़ंदासीं त पोइ को न को भुलाईंदो जेकॾहिं क़ुर पाक पढ़ंदासीं अलाह खां दुआ घुरंदासीं त अलाह ताला पंहिंजे बाने खे दरबदर न कंदो पुट पीउ जा ॿटरी हिकिड़ो फर्माबरदार हिकिड़ो कॾहिं कॾहिं बेफ़रमानी बि करे पोइ बेफ़रमानी जे करे पीउ हुनखे क़तल त कोन कंदो है ना उनखे जेकॾहिं कहिड़ो अचे ॿ टे चंबा हाणे त पीउ बर्दाश्त न कंदो तोड़े जो फर्माबरदारी कोन्हे है ना ख़बर बि अथसि हीअ जुदारी ॻाल्हि आहे त पीउ खे उहो बच्चो वणंदो जेको अबो उथे त पीउ पुट जुती खणी ॾे अबो उथे त माना पीउ भॻो बीठो हुजे अॻियां त बाबा कंहिं शइ जी ज़रूरत आहे इहो बच्चो अबे खे वधीक वणंदो हिकिड़ो भला ॿियो पुठी ॾेई पीउ खे हले थो अॻु में हले थो शरई हुकुम आहे त पीउ जे अॻियां में नालो पीउ जे आॾो ॾाढिया न ॻाल्हायो पीउ जे मथनि खां बि न वियो पीउ वेठो आहे त तव्हां ईअं तकड़ में न वियो पीउ बीठो आहे त तव्हां न वियो इहे हुकुम आहे औलाद जे मथां लाज़िमन पर जेकॾहिं पुटु ईअं नथो करे त पोइ बि पीउ खे रहम हुनजे दिलि में आहे न पीउ जे दिलि में पोइ बि उन बचे ते का तकलीफ़ बर्दाश्त न कंदो हे त थोरो रहम ॾिनो अथई औलाद जो पर असुली रहम त हुन रब वटि आहे असुल न उन वटि आहे पीउ मां के तुर रहम कोन्हे जेतिरो रब जो बाननि सां रहम आहे पर बानो कुझु वरे त सही न कुझु त अचे नी होॾो त देरी कान्हे तॾहिं भिटाई रहमतुल्लाह अलैह चयो आहे त पाण ई ईंदमि हो त पर कुझु आऊं बि अॻु भरी थियां कुझु मां बि त अॻिते हलां मां जो मुंहुं ई हमेशह ॿिए पासे ॾे त पोइ वरी आसरा रखां न कुझु मां सुरां हुन पासे ॿुधो अथव पुराणे वक़्त में बुज़ुर्ग हिकिड़े जो वाक़ियो त हिकिड़ा 100 माण्हू 99 माण्हू क़तल कंहिं मौलवीअ खां भउ थियो त पुछई त यार मां हेतिरा माण्हू मारिया अथनि अलाए मूंसां रब परचंदो अलाए न हुन चयोसि हॾड़े त तुंहिंजे करे मूं ते बि न अदाब अचे हुनखे धिको ॾिनई हुन चयोसि माण्हू मुंहिंजे नाले कोन ॼाण तूं मुला वरी मूंखे थो हुन ढकोड़ी 100 पूरो कयईं पर हिन जे दिलि मां ख़ुदा वारो उहो ख़ौफ़ न वियो भॼी वरी कंहिं ॿिए खां पुछई कंहिं चयोसि त फलाणे ॻोठ में हिकिड़ो बुज़ुर्ग अलाह वारो रही थो उन खां वञी पुछ अलाह सां मिलण जो तरीक़ो ॾसी छॾींदी हो जो भाई उॾे हलियो उन बुज़ुर्ग सां त इन जे करे मूंखे अलाह जो तरीक़ो ॾसे रस्ते ते थाबो आयो किरी पियो फ़रिश्ता जन्नत जा बि पहुता जहन्नम जा बि पहुता हो चवनि त जहन्नम ॾे खणी वञूं 100 माण्हू मारियो अथई हो चवनि त अलाह खे परचाइण जे लाइ असां खणी वञूं जन्नत ॾे खणी वञूं फ़ैसिलो रब जे कोरट में अलाह साईं फरमायो त ज़मीन माप कयो जे अलाह वारे ॾे परचाइण वारे ॾे वेझो वियो आहे त पोइ जन्नत वारा खणी वञनि जे अञा पंधु परे अथसि उहो त पोइ जहन्नम वारा खणी वञनि हदीस तो ॿुधायां हदीस में ईंदो आहे त ज़मीन फ़रिश्तनि माप कई हक़ इहो त परियों पासो अञा घणो हो पर जेॾी महिल हेॾो माप कयूं त हेतिरी हाणे परियों पासो अञा घणो हो पंधु बुज़ुर्ग ॾे पर अलाह ताला ज़मीन खे हुकुम कयो त ज़मीन थोरी सोड़ी थी मां बाने सां ठही वियो परचण में देरि एतिरी अथसि छड़ो दिलि सां अचो त परचण में देरि कोन्हे ईंदो आहे कि हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो पे तूर सीना जबल ते अलाह सां ॻाल्हाइण जे लाइ
तो ॾिठई हिकिड़े वण जे हेठो हिकिड़ो बकरार वेठो आहे हीअं ॾिठई बकरार कुझु पंहिंजे धुन में वेठो कुझु चवे पियो हज़रत मूसा जो त ॾिसो छा थो चए हड़ी हज़रत मूसा जो ॿुधो त हो चए पियो त अलाह मां ॿकरियूं थो चारां त थकिजी थो पवां अलाह तूं सॼी जग गहान खे संभाले थो तूं थकिजे नथो अलाह तूं थकिजी पए हूंदे रब मां अञा ताक़त वारो लही अचु त मां तोखे मरोड़ा ॾियां ज़ोर ॾियां तुंहिंजो थकु लाहियां हज़रत मूसा चयो अलाह खे वरी चुप कई हज़रत मूसा वाकई अलाह अलाह तूं थकिजी पवंदो हूंदे तोखे बुख बि लॻंदी हुई मां ई ॿकरियुनि जे कॾहिं भॼां थो त बुख थी लॻे रब हेठि लही आहे त ताज़ो ॿकरियुनि जो खीरु पीआरे तुंहिंजो थकु लाहियां मरोड़ा ॾे बसि हज़रत मूसा खे लठी ठगा कढाई अलाह जी एॾी गुस्ताखी थो करे तॾहिं हुन शिरक भरियो त साईं इहा गुस्ताखी हज़रत मूसा हुनखे सम्झायो त अलाह साईं न ॻाल्हाइबो आहे वियो तूर सीना जबल ते त पहिरियों ॾोरा पोइ अलाह जे तरफ़ खां आयो त मूसा हो मुंहिंजो यार मूंसां कीअं कचहरी पियो करे उनखे तूं मूंखां परे कर धकोणी परे कर तॾहिं मूसा अलैहिस्सलाम दाह कई त मुंहिंजा रब हो त तुंहिंजी गुस्ताखी पियो करे अलाह से फरमायो त मुंहिंजी नज़र उनजे दिलि ते जेतिरी हुन वटि सम्झ आई ओतिरो मूंसां प्यारु करे पियो मां ॾिठुमि पियो त हुनजी ठगी चालाकी कोन हुई हू मूंसां प्यार में पियो हले त रब हुन जे लेखे रब बि ईअं आहे तंहिंजे करे मुंहिंजी नज़र उनजे दिलि ते आहे दिलि ते जे दिलि में कुझु आहे त पोइ मां सम्झां थो त थोरी बि ॻाल्हि वॾी आहे पर जेकॾहिं दिलि खां नाहियो छड़ो माण्हुनि खे फुरण जी नियत आहे त पोइ हिते त चालाकी हली वेंदी पर उनजो रिज़ल्ट ख़राबु आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला छल तव्हां ई असांखे इमामुल अंबिया साईं जे सही नमूने नक्शे क़दम ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए हीअ महफ़िल ॾाढी मूंखे ख़ुशी थी सभु नवां चेहरा आहिनि मुंहिंजे आॾो इलामा शायदि थोरा बाक़ी ॿिया न त मां ॾाढो ख़ुशि आहियां जे इन्हनि दोस्तनि खे जेकॾहिं इन्हनि खे इहा ख़्यालु थियो आहे त अहिड़ी महफ़िल सच पुछो राग रूप मूंखे पुराणे वक़्त में मां बि पुराणो आहियां जीअं ॿुधायोमांव 68 69 खां वठी हे जेके तव्हांजे ॾाढो राॻींदड़ वाॻींदड़ हूंदा आहिनि इहे खामखा मूंखां वधीक कोन ॼाणनि इहे बि जेकॾहिं नालो खणंदव त ज़रूरु दाह कंदा त हा यार इहो आहे जेकॾहिं वॾो वॾो राॻींदड़ हूंदे न हुनखे जेकॾहिं चवंदव त हाजी इमदादुल्ला त दाह कंदो त हा यार इहो पुराणो माण्हू आहे ओ पुराणे दौर खां वठी बहरहाल हुननि जो उन पासे ॾे रुख मुंहिंजो हिन पासे ॾे रुख मां कॾहिं कॾहिं दोस्तनि खे चवंदो आहियां त इन खां वधीक ॿी मुंहिंजे लाइ ख़ुशकिस्मती कहिड़ी आहे जो मां निंड में हुजां पोइ बि स्टेज ते अलाह जो नालो हमद चवां या रसूलुल्लाह जी तारीफ़ कयां साहबा अहल बैत जो शानू ॻायां त ॿियो मूंखे छा खपे माण्हू त निंड में चवंदा आहिनि जे हितां को चवां तव्हांजो को माण्हू आहे को बस ते वेगन ते त पनो पनो कंदो साॻी साॻी बीठो कंदो राति जो निंड में पियो दड़ियूं हणंदो पर जेकॾहिं निंड में बि असांजे ज़ुबान ते अलाह जो रसूल जो नालो हुजे त ॿियो मूंखे छा कयो ॿियो मूंखे छा कयो दुनिया कुझु बि चए असां पंहिंजे रब सां ख़ुशि आहियूं असां पंहिंजे महबूबनि करीमनि जे मद ऐं सना में ख़ुशि आहियूं वल्लाह मां कसम खणी थो चवां त मूं ते रब जूं करम नवाज़ियूं इन शइ जे करे एॾियूं आहिनि उहो मां चवंदो आहियां दोस्तनि खे त अलाह दीन जे करे असांजे एॾो फज़ुल फरमायो आहे छल असांखे हयाव अचे त असां बि उन दीन सां सचा हुजूं असांजी अटकल न हुजे असांजी अटकल थी वई त पोइ दीन त पंहिंजी जाइ ते दीन आहे पर पोइ असांजी अटकल ख़राबु थींदी हिकु न ॿिए ॾींहुं ज़ाहिर थींदी पोइ अटकली माण्हूअ जी वक़ार इज़त न हूंदो आहे अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला जो कुझु चवराए उहो सच नियत ऐं दिलि सां हुजे कंहिंखे ख़ुशि करण जे लाइ कॾहिं कॾहिं ईअं बि थींदा आहिनि खोड़ एॾा भला 50-60 साल 55 साल थिया आहिनि मुंहिंजे मूंसां के मरहला थिया हूंदा के मामला थिया हूंदा ॾींहुं राति मां इन्हनि स्टेजनि ते आहियां कॾहिं कहिड़ा मरहला कॾहिं मुख़्तलिफ़ शयूं कॾहिं पोइ बि अलाह ताला जो फज़ल आहे मां ॾाढो ख़ुशि आहियां पंहिंजे रब खां अॼु बि मां ख़ुशि आहियां जो मूंखे जतोई बिरादरी मूंखे ॿुधण जे लाइ वेठी आहे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हां में को गर्ज़ु कोन्हे बस सभु इहो ई गर्ज़ु आहे त पाण सभई इमामुल अंबिया साईं जे मथां कलमे पढ़ंदड़ आहियूं हिकु अलाह खे मञींदड़ आहियूं क़ुर खे मञींदड़ आहियूं काबतुल्लाह खे मञींदड़ आहियूं पाण में भाइर